वेलकम बैक नाज़रीन। असां सवाल छॾियो हुयोसीं हिन ब्रेक खां पहिरियां त ज़िले घोटकी में लाइब्रेरी जी ॻाल्हि कजे, तारीख़ जी ॻाल्हि कजे त अगरि तहक़ीक़ करण जो इरादो बि कजे त को बि असांखे किताब मुयसरु न आहे। ऐं इन हवाले सां मुख़्तलिफ़ सहाफ़ी हुजनि या साॼा वंद या असांजा कलमकार, उन्हनि पारां बि का तहरीक को उन हवाले सां का बि मुतहरिक शइ साम्हूं न आई जंहिंसां असांजी का बि हिकु वॾी लाइब्रेरी फ़ाल थी सघे। गुलज़ार असांखे इहो ॿुधायो त हीअ वॾा सेमिनार थियनि था, हीअ वॾा प्रोग्राम्स थियनि था, वॾा लेक्चर्स थियनि था जंहिंमें माण्हू साञा वंद हुजण जी दावा कनि था, पर बदकिस्मती सां ज़िले घोटकी में जेको कराची खां बाद हिकु तमामु वॾो रेवेन्यू जो आहे जनरेट करे थो ऐं टैक्सिस जी सूरत में हुकूमत जे ख़ज़ाने में एतिरी रक़म ॾिए थो, पर बदकिस्मती सां हिते पढ़ण जे लाइ किताब मुयसरु न आहे। त अहिड़े ज़िले जी बदकिस्मती ऐं लाइब्रेरी न हुजण ते छा चवंदो त असां कीअं तहक़ीक़ बि कयूं त हीअ माॻ जे हवाले सां त छा कजे, आख़िर वञिजे त केॾांहुं वञिजे? बिल्कुलु बरकत साहब, हिकु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि हुई त हिकु बिल्डिंग पुराणी लाइब्रेरी जी नई बिल्डिंग तयारु थी पए त माण्हुनि में चयो त हाणे कुझु न कुझु थींदो, पर अफ़सोस बिल्डिंग त वॾी तयारु थी वई, हुते 30-40 कुर्सियूं पइजी सघंदियूं, पर हुते तव्हांखे किताब कोई बि न सकाफ़ती मिलंदी किताब, न ई तव्हांखे मालूमाती किताब मिलंदी उन लाइब्रेरी में। सिर्फ़ु हा चेयर 2-3 चेयरियूं पियूं आहिनि ऐं कुझु अख़बारूं हुजनि थियूं जेके बि मतिलबु नाले वारियूं अख़बारूं ऐं 2-3 रखियूं वठनि, बिल ॾियनि था मां नाले वारे रखंदा आहिनि, शायदि बिल ॾियणा पवंदा उन्हनि खे, उहो ई जेको आहे बिल न था ॾियनि। उन जे ई भरिसां लाइब्रेरी जे भरिसां तव्हां वेंदा ॾिसंदा जनरेटर लॻो पियो आहे, वॾी केवी जो जनरेटर लॻो पियो आहे, जंहिंजे शोर जेको आहे मां सम्झंदो आहियां त पूरे अंदरि जेको हिकिड़ी शइ न माहौल आहे न उन दर जे अॻियां, लाइब्रेरी जे दर जे अॻियां तव्हांखे शूज़ पॉलिश वारा मिलंदा, मतिलबु 2 नंबर माण्हू मिलंदा जेका मोबाइल जेका ॾे वठि जो कारोबार कंदा रहंदा। उन लाइब्रेरी जे अंदरि जेको आहे तव्हांखे न सफ़ाई मिलंदी न को, मतिलबु त हिकु बाशऊर या को माना शागिर्द जेको चवे त मां पढ़णु वञा लाइब्रेरी, उहो त वञी कोन सघंदो। अहिड़ो माहौल आहे जो उहो वेही करे किथे उते पढ़ी कोन सघंदो, हुनखे त किताब कोन मिलंदा। अगरि किताब घणो खणी वियो उते पढ़णु चाहे पियो फ्रेश माहौल में त बि उहो न करे सघंदो। लाइटिंग जो निज़ाम उते कोन्हे, वधि में वधि अगरि को वॾो इवेंट थिए त मां सम्झां त उन हाल में जेकियूं लाइब्रेरी जे हाल में तक़रीबन 10 कुर्सियूं आहिनि। 10 कुर्सियूं। वॾी महिरबानी गुलज़ार शर, वक़्त जी क़िलत सबबु असां इन मुख़्तसर प्रोग्राम जेके असांजी काश टीवी जी टेस्ट ट्रांसमिशन आहे उन हवाले सां हाज़िर थियासीं। हिकिड़ी तवील गुफ़्तगू आहे, तवील हिकिड़ो सब्जेक्ट आहे, ऐं असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं ज़िले घोटकी जी बदकिस्मती जे हवाले सां त हुन हवाले सां केतिरियूं बदकिस्मतियूं आहिनि जेके असांजे तामीर साज़ माशरे में किरदारु अदा करे सघनि थियूं। असांजे नौजवाननि में असांजा जेके ॿार आहिनि जेके पढ़नि पिया, उन्हनि खे अॼु ताईं इहा बि ख़बर नाहे त असांजी तारीख़ छा हुई, असांजो रहण सहण छा हुयो, जंहिंजे करे हिकु त असां पंहिंजी ॿोली ऐं ॿोली जे इस्तेमालु ऐं असां पंहिंजे विरसे खां महिरूम थी रहिया आहियूं, पंहिंजी सकाफ़त खां महिरूम थी रहिया आहियूं। ऐं असां जेकॾहिं को साञा वञ चाहे बि सही तहक़ीक़ करणु त उनखे किताब मुयसरु न आहे। कोशिशि असां कंदा रहंदासीं त असां तामीर साज़ जेके किरदार आहिनि उन्हनि खे बि उजागर कयूं ऐं जेके इन हवाले सां रुकावटूं आहिनि ऐं जे मुश्किलात उनखे उजागर कयूं। ॾींदा इजाज़त बरकत बलोच ऐं गुलज़ार अहमद शर के साथ सलामत।